नाज़रीन, मोरेजा शहरी पीअण जे साफ़ ऐं मिठे पानी खां वांझियल आहिनि। मोरो म्यूनिसिपल खे करोड़ रुपया बजट मिलण बावजूदि शहरनि खे साफ़ पानी नथो ॾिनो वञे। अयाज़ सोलंकी जी रिपोर्ट। मोरो जा शहरी पीअण जे साफ़ ऐं मिठे पानी खां बि महरूम। मोरो जेको विचोली सिंध जो अहम तरीन ऐं कारोबारी शहर आहे, शहर में सिहत सफ़ाई समेत केतिरा ई मसला आहिनि, पर अॼु जे जदीद दौर में शहरनि खे पीअण जो साफ़ पानी बि न मिली रहियो आहे। मोरो म्यूनिसिपल ज़िले जी वाहिद म्यूनिसिपल आहे जंहिंजी करोड़ रुपयनि जी बजट आहे। सवे मुलाज़िम आहिनि, पर उन बावजूदि बि अमलो शहरनि खे साफ़ पानी फराहम न करे सघियो आहे। चूंडियल नुमाइंदा मुकमल तौर शहर खां लातालुक बणियल आहिनि। शहर में फ़क़ति 2 आरो प्लांट मौजूदु आहिनि, जिन मां हिकु कॾहिं को फंक्शनल आहे त कॾहिं बंदि आहे, जिथे पिणु नॉन टेक्निकल स्टाफ मौजूदु आहे जंहिंखे पानी खे साफ़ करण जी का बि ॼाण कोन्हे, जॾहिं त सफ़ाई जो पिणु फुक़दान आहे। इन सिलसिले में शहर आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त हितों जी जेका इंतज़ामिया आहे या जेका गवर्नमेंट आहे, पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट आहे, उन मां को बि फ़ाइदो न आहे। में तक़रीबन 4 आरो प्लांट आहिनि, पर उन्हनि में बि पाणी जेको आहे सो कोन्हे को। हींअर सैंकियो एतिरो वधी चुको आहे जो 1400 ऐं 1500 TDS ते वञी पहुतो आहे। असां पाण इहो ज़हर वापरायूं पिया था। हाणे दाह ॾिजे त कंहिंखे ॾिजे। जेको पाणी थो हुजे उहो कलाकनि जा कलाक पाणी कोन थो हुजे। भई जो पाणी थो हुजे त उहो पीअण जो लाइक़ु न आहे। माण्हू उहो पाणी पी रहिया आहिनि ऐं मरी बि रहिया आहिनि, उन्हनि खे बीमारियुनि में, के पेट जी सूर में। म्यूनिसिपल कमेटी सफ़ाई खां अलावा उन्हनि खे पाणी बि मुहैया न करे सघी आहे साफ़। 2 आरो प्लांट आहिनि, जंहिंमें हिकिड़ो फंक्शनल आहे, हिकिड़ो फेल आहे। ॿियो जेको असां ईदगाह ते आहे उहो बि फेल आहे। टोंटियूं उन में लॻियल कोन्हनि, त उहे जेके माण्हू उन्हनि ते मुक़ररु थियल आहिनि, आख़िर उहे कहिड़े मद में पघारूं पिया था खणनि। असां आला हुकाम खां अपील था कयूं, असांजे बच्चनि खे बीमारी खां बचायो ऐं मोरे जी हालत ते रहम कयो। सिंखे जे करे जेको आहे सो असांजा मासूम ॿार जेके माण्हू आहिनि उहे मुख़्तलिफ़ बीमारियुनि में जेको आहे सो मुब्तला थी रहिया आहिनि, ऐं असां पिणु घुर था कयूं त असांखे साफ़ु सुथिरो पाणी मुहैया कयो वञे। ॿार नंढड़ा वॾा सभु मुब्तला आहिनि बीमारियुनि में। असां गवर्नमेंट खे अपील कंदासीं, DC साहब खे, ख़ासि करे SDM साहब खे, मुख़्तियारकार मोरो खे, ऐं जेको म्यूनिसिपल कमेटी जा जेके ऑफिसर साहब आहिनि उहे पंहिंजे जेको आहे सो अमले खे ऐं जेका बजट आहे उहा सही नमूने सां यूटिलाइज़ कनि त ई आम बीमारियूं ऐं माण्हुनि में जेका तकलीफ़ आहे उहा ख़तमु थिए। में 2 आरो प्लांट जेके आहिनि तक़रीबन फंक्शनल आहिनि, जंहिंमें तक़रीबन मोरो जो कुझु आबादी जेकी आहे उन मां फ़ाइदो वठी रही आहे। जेकी हिकिड़ो नादरा ऑफिस में आहे लॻल, ॿियो मुख़्तियारकार ऑफिस में लॻल आहे। असां मथे बि लिखियो आहे त असांखे जेको आहे आरो प्लांट मोरे शहर में वधीक आरो प्लांटनि जी ज़रूरत आहे, जेको इंशाअल्लाह ताला उमेदु आहे त जेके आहिनि 2-3 आरो प्लांट असांखे मथां जेके आहिनि मिलंदा। हिन वक़्तु ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त ज़िले इंतिज़ामिया तौरु सिंध हुकूमत फौरी तौर ते मोरो में जेके पीअण जे साफ़ पाणी जे लाइ आरो प्लांट लॻल आहिनि, जेके नाकारा आहिनि, उन्हनि जो नोटिस वठी शहर में आरो प्लांट लॻाया वञनि त जीअं हितां जा जेके रहवासी आहिनि उहे बहितर तरीक़े पंहिंजी ज़िंदगी बसर करे सघनि ऐं साफ़ पाणी उन्हनि खे मुहैया कयो वञे। ऐं जेके हिते ॿिया आरो प्लांट लॻल आहिनि जिन जे लाइ ईंदड़ बजट आहे उहा किथे बि इस्तेमालु थिए, उनजी नेब, एंटी करप्शन ऐं सिंध हुकूमत तोड़े वफ़ाक़ी हुकूमत जांच करे। कैमरामैन जुमन सोलंकी सां गॾु मोरा अयाज़ सोलंकी, आवाज़ TV न्यूज़ मोरो।